तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी आखाणी बाग़ 51। रेवती जीअं ई आवाज़ु ॿुधो पंहिंजे हथनि खे ढिलो छॾे थोरो पुठियां थी। रोकी बि इहो आवाज़ु ॿुधो, उहो बि थोरो पुठियां थियो। रेवती जूं अखियूं ई मथे न पयूं थियनि, बिल्कुलु शर्माइजी वई। कहिड़ी नज़रूं मथे करे? सवाल पियो थिएसि मन में, ही सभु कीअं थी वियो? ख़ैर, पर पहिरां आवाज़ ॾे ध्यानु ॾियणु ज़रूरी सम्झो। जीअं ई पुठियां निहारियो, सिधो चयो, सखी तूं एतिरी देरि छो कई? मूंखे तुंहिंजी ॾाढी ज़रूरु हुई। सच मां मूंखे इलाही तकलीफ़ पई थिए। मां एतिरी अकेली हुअमि कि मूंखे सम्झ में ई न पियो अचे मां छा कयां। मूंखे तुंहिंजे सहारे जी ॾाढी ज़रूरु हुई। एतिरो दर्द भरे आवाज़ में पई चए। सखीअ सिधो हुनखे रोकियो। सॉरी, मां तुंहिंजो मैसेज ॾिठो, तुंहिंजा मिस कॉल ॾिठा, पर उनजो कुझु तकिड़ो जवाबु ॾेई सघां ईअं कान हुयो। बसि सिधो मां हिते ई आई आहियां। परते हुजण जे करे मूंखे थोरो वक़्तु लॻो। सॉरी। रेवतीअ चयो, कोई वांदो न आहे। हाणे त पप्पा जी तबियत ठीकु आहे। बसि हींअर ई डॉक्टरनि चयो पप्पा जी तबियत बिल्कुलु ठीकु आहे, पहिरियां खां बहितर आहे। सचमुच तुंहिंजो पेर पवण ते ई मूंखे ख़ुशख़बरी मिली। सखी मां इलाही ख़ुशि आहियां। सखीअ चयो, अरे वाह, सुठो, इहा बि का ख़ुशीअ जी ख़बर आहे। रेवतीअ सिधो चयो, सखी हल पहिरां पप्पा ॾे था हलूं। उनजो हथ पकड़ियो ऐं रूम पासे ॿई मुड़ियो। सखीअ चयो, हा जल्दी। रेवती 1 मिंट बीठी वई ऐं पुठियां ॾिठो, सिधो सॾु कयो, रोकी गॾु हलणो आहे। रोकी कुझु बि जवाबु न ॾिनो ऐं उनजे पुठियां हलणु चालू कयो। सखी सिधो उनजे अखियुनि में वापसि सवाल पई करे, केरु आहे? रेवती तकिड़ो हथ पकड़े रूम ॾांहुं डुक पाती। जीअं ई रूम में विया, पंहिंजे पप्पा जो मुंहुं ॾिसी रेवती इलाही ख़ुशि थी। सखी बि इलाही ख़ुशि थी। सखीअ उनजे कुल्हे ते हथ रखी चयो, रेवती तुंहिंजी हिम्मत ऐं तुंहिंजी दुआउनि जे करे ई सभु ठीकु थियो आहे। इलाही देरि ॻाल्हियूं करण लॻियूं। रेवती सभु उनखे ॿुधायो कि अहिड़ी रीति पप्पा सां हीअं थियो, रोकी जी मदद मिली। रोकी हिते ई आहे, शुरू खां वठी मूंखे काफ़ी मदद कई आहे। उनजी तारीफ़ुनि में गुल ई कोन पिया घटिजनि। चवंदा आहिनि न, कंहिंजी तारीफ़ त दिलि सां ई निकिरंदी आहे, ऐं जे दुख में मदद कई हुजे त उनजी तारीफ़ में त जुमिला ई न खुटंदा आहिनि। सखीअ उनजो हथ पकड़े चयो, रेवती जेको बि थींदो आहे सुठे लाइ थींदो आहे। ॾिस, मां टाइम ते न पहुची सघियसि त कंहिं त तुंहिंजी मदद कई। भॻवान कंहिंखे बि अधूरो न छॾींदो आहे। रेवतीअ चयो, ॿिए तरफ़ रोकी रेवतीअ जो आवाज़ ॿुधंदो पियो रहे, उनजी तारीफ़ पियो करे, उन ॾे घटि उनजे आवाज़ खे ॿुधंदो पियो रहे। मन ई मन में चए पियो, केतिरी न भोली आहे, केतिरी ॾाई आहे, सभु सम्झे थी, मुंहिंजी फीलिंग खे छो नथी सम्झे। हिकु ॻाल्हि सम्झण में हिनखे एतिरो वक़्तु थो लॻे कि पैसनि सां कॾहिं बि रिश्ते में दीवार न खिचबी आहे। कॾहिं सम्झंदी मुंहिंजे दिलि जी? कॾहिं त हालत ॿुध। ख़ैर, उनजे मन में एतिरा सवाल ईंदा पिया वञनि। अचानक सां पंहिंजे सवालनि खे ब्रेक आणे अंदर ई अंदर में चयो, रेवती सचमुच अॼु त मां दिलि सां प्रॉमिस थो कयां, तुंहिंजो पप्पा जॾहिं ठीकु थी वेंदो
मां हुन सां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि ज़रूरु कंदमि, तुंहिंजो हथु ज़रूरु घुरंदमि, तोखे ज़रूरु मनाईंदमि दिलि सां, कोई ज़ोर ज़बरदस्ती न, सचमुच न तूं मुंहिंजे दिमाग़ मां निकिरंदी आहे न दिलि मां, पर जेको बि रिश्तो पंहिंजो जुड़िजे मां दिलि सां जुड़णु थो चाहियां, ज़ोर ज़बरदस्ती जो न। हा, दिलि में उमेद आहे तूं मूंखे ज़रूरु हा चईंदीअ ऐं मां पंहिंजी कोशिश अॻिते ज़रूरु वधाईंदमि। सच रेवती, तूं मुंहिंजे दिलि दिमाग़ ते छायल आहीं। ई अञा वीचारे ई पियो, मथां सखीअ चयो, रोकी तव्हां बीठा छो आहियो, कुर्सी ते वियो। कुर्सी अॻियां खां सोरे ॾिनी। रोकी खे बि होश आयो कि मां त पंहिंजे वीचारनि में गुम हुयमि। अरे बाप रे! अचानक सां हल्की सी मुश्क ॾिनी, खीसे मां हथु कढी पंहिंजे चेहरे ते हथु घुमायो ऐं चयो, न थैंक यू, मां हाणे घरु वञणु चाहींदसि। रेवती, कुझु कमु हुजे त मूंखे फ़ोन ज़रूरु कजांइ। मूंखे लॻे थो हाणे तुंहिंजी भेण बि अची वई आहे त तव्हां ॿई ॼणियूं गॾु थी करे अंकल जो ध्यानु रखी थियूं सघो। रेवती कुझु बि जवाबु न ॾिनो, कंध लोॾे चयो, रे बसि चप ई कोन पिया खुलंसि। रोकी राह ॾिसी वेठो, मथां कुझु ॻाल्हाए, पर रेवती कुझु बि कान ॻाल्हायो। रोकी पुठियां मुड़ी रूम जो दरवाज़ो बंदि करे ॿाहिरि निकितो। जीअं ई ॿाहिरि निकितो, पुठियां खां आवाज़ आई, रोकी, हे तव्हां ॿुधो भाॻ 51। इहो आवाज़ कंहिंजो हुयो? 52 एपिसोड में पाण ज़रूरु ॿुधंदासीं। शुक्रिया।